पोइ भॾनि ते सींडूं हणंदो वतंदो। वताए फ़क़ीर जो हिकु वधीक दिलचस्प किस्सो। मुकमल ॻाल्हि खे सम्झण जे लाइ वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा रहिजो। साथियो, ॻोठ में हिकु वबा अची पई ऐं ॻोठनि जा ॻोठ माण्हुनि खां ख़ाली थियण लॻा। इन ख़तरनाक बीमारी जे करे माण्हू परेशान हुआ ऐं अची वताए फ़क़ीर वटि पहुता ऐं चयऊंसि त फ़क़ीर वॾा, अलाह खां दुआ घुर त रब्बा को रहम करे। हिन बुछड़ी बीमारी त मुल्क में तबाही मचाए छॾी आहे ऐं मुल्क मां निकिरे बि नथी। वताए फ़क़ीर माण्हुनि जी इहा ॻाल्हि ॿुधी चयो त छॾे ॾियोसि, माण्हू मरंदा, भींग थींदी, संदुसि नालो वठण वारो बि कोन रहंदो। पोइ इहा बीमारी पाण अकेले सिर भॾनि ते सींडूं हणंदी वतंदी। साथियों, उम्मीद आहे त हिन किस्से जो मक़सदु तव्हांखे समझ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।